अहिड़ी असांखे धक यादि आहिनि, असां सां विड़िया आहिनि, सो पूरियूं धमकियूं ॾेई असांखे माना एफआईआरूं कराईंदा। असांजे बस वारनि खे IG DC SP कमिश्नर सभिनी खे अपील आहे त परवेज़ अली सलीम रज़ा खे मुअतल कयो वञे ऐं इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांखे विड़िया बसां आहिनि, असांखे पूरियूं एफआईआरनि जूं धमकियूं था ॾियनि। हाणे फिराए जेका क़त्ल थरी मीरवा पीरवसण में मुनीर अहमद शर जो बासर पुलिस सिपाही ऐं ॿिनि भाइरनि सलीम रज़ा शर परवेज़ शर ख़िलाफ़ एहतजाज। मुनीर शर एहतजाज कंदे चयो त सलीम रज़ा परवेज़ ऐं उन्हनि जे 5 भाइरनि मुंहिंजे घर में गिरी मूं ते ऐं मुंहिंजे घर वारनि ते वेशाणो तशदुद कयो। मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे मोतमार धमकियूं ॾियणु लॻा, जंहिं बैदि मां पीरवसण पुलिस स्टेशन ते धाड़ खणी वियसि त पंहिंजे पटे भाई खे बचाईंदे पुलिस उल्टो मूंखे दॿाइण जी कोशिशि कई। सलीम रज़ा पुलिस जी आड़ में अची करे ॻोठाण खे बिला जवाब तंग कंदो रहंदो आहे। छा पुलिस सिर्फ़ु अमीर वॾेरनि जे आहे त पोइ बंदि कया वञनि उहे थाणा जिते कंहिं ग़रीब जी का फरियाद न पई थिए। मां SSP खेरपुर IG सिंध DG रेंजर्स खे अपील थो कयां त एहलकार खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे त जीअं ॻोठ जो माहौल बहितर थी सघे।